वेलकम बैक नाज़रीन। ख़बरनी अपडेट जे सिलसिले खे जारी रखंदे अहम ख़बर बाबत आगाह कंदा हलूं। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त FATF जे टेक्निकल टीम जे दौरे ऐं जल्द ग्रे लिस्ट मां निकिरण जे अमल जा मुंतज़िर आहियूं। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त एक्शन प्लान जा टेक्निकल मक़सद पाकिस्तान जी FATF टीम जी महिनत सां हासिल थिया। हुन चयो त इहो गॾियल क़ौमी कोशिशुनि ऐं समूरनि स्टेक होल्डर्स जे मफ़ादनि जी भरपूर सहकार जो नतीजो आहे। संदसि चवणु हो त जल्द पाकिस्तान ग्रे लिस्ट मां निकिरी वेंदो, क़ौम खे ख़ुशख़बरी मिलंदी। हिकु भेरो ॿीहर अव्हां खे अहम ख़बर बाबति आगाह कंदा हलूं। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त FATF जे टेक्निकल टीम जे दौरे ऐं जल्द ग्रे लिस्ट मां निकिरण जे अमल जा मुंतज़िर आहियूं। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त एक्शन प्लान जा टेक्निकल मक़सद पाकिस्तान जी FATF टीम जे महिनत सां हासिल थिया। हुन चयो त उहो गॾियल क़ौमी कोशिशुनि ऐं समूरनि स्टेक होल्डर्स जे मफ़ादनि जे भरपूर सहकार जो नतीजो आहे। संदसि इहो बि चवणु हुयो त जल्द पाकिस्तान ग्रे लिस्ट मां निकिरी वेंदो, क़ौम खे ख़ुशख़बरी मिलंदी।